अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मलजाना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामिना व नूर इस्लामिना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ा व जल्ल फ़ी कलामिहिल कदीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल हल यस्तविल्लज़ीना यअलमून वल्लज़ीना ला यअलमून लिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व नबिय्यिना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सल्लिमू या कौमी बल सल्लु अला सदरिल अमीन मुस्तफा जो नंढड़ो हिस्सो
अवां प्यारी जमात जे आलो मूं तिलावत करण जो शरफ हासिल कयो आ। इंशा अल्लाह अज़ीज उन जे बारे में जो कुछ मुखां अल्लाह ताला चवरायो पेश करण जी कोशिश कंदुसि। अवां खे इहा ॻाल्हि ॾिसी यकीनन ख़ुशी थी हूंदी त क़िबला साहिबज़ादे साईं क़िबला सैयद इक़बाल अहमद शाह मद्दज़िल्लहुल आली जे साहिबज़ादे इल्म जे तकमील जी अवां जे आॾो दस्तारे फज़ीलत जो शरफ हासिल कयो। इन खां अॻु में पंहिंजे उस्तादनि वटि दस्तार ॿधी आया, दुआऊं वठी आया, पर हिन ॻोठ में अॼोकी हिन महफ़िल में उन्हनि जे दस्तार जो कराइण बि ज़रूरी हुयो। इन लिहाज़ सां त तव्हां हिन इलाइक़े जा माण्हू इन ॻाल्हि खां वाक़ुफ़ थियो त अल्हम्दुलिल्लाह जीअं अॻु में बि हिन जॻह ते इल्म जी शमअ रोशन हुई, उहा अल्लाह तबारक व तआला वरी दुबारो रोशन करण फरमाई आहे। खुदा ताला कंदो इन्ही साहिबज़ादे जे फैज़ मां तमाम घणा मुस्लमान फैज़याब थींदा ऐं इहा इल्म जी जेका विरछ आहे इहा खुदा तबारक व तआला कंदो अहिड़ी वंडींदा जो अल्लाह जे फज़ल सां, अल्लाह जे करम सां, हबीबन जे निगाह इनायत सां तमाम घणे खां घणा मुस्लमान हिन मां फैज़ वारा थींदा। साईं जन वॾनि हज़रत क़िबला सुल्तानुल उलमा हज़रत क़िबला सैयद साईं नजीउल्लाह शाह रहमतुल्लाह अलैह जो 12हों शरीफ भी आहे, उर्स शरीफ जो प्रोग्राम भी आहे। ये बई प्रोग्राम आहिनि जंहिंजे सिलसिले में अज़ीम शान इज्तिमा थी रहियो आहे ऐं जंहिंमें अल्लाह ताला तव्हां ई असांखे हाज़िरी नसीब फरमाई आहे। आऊं तव्हांजे आॾो चंद ॻाल्हियूं तमहीदन अर्ज़ करे पंहिंजे मक़सद ते अचां त जीअं तव्हांखे असल मक़सद सम्झ में अचे त इल्म छा आहे, इल्म खे ख़ुदा तबारक व तआला केतिरी फज़ीलत अता फरमाई आहे। इल्म जे बारे में हदीसूं तमाम घणियूं आहिनि। इल्म जे फज़ीलत में क़ुरान करीम जूं आयतूं आहिनि, पर जेसी ताईं को मिसाल तव्हांजे आॾो पेश न थींदो एसी ताईं अव्हांखे सही माना में मफ़हूम सम्झ में न ईंदो। इन जे करे मूं चाहियो आहे त मां तव्हांखे तमहीदन इब्तिदा में हिकिड़ी ॻाल्हि ख़ासि करे अर्ज़ कयां जीअं समूरो ज़हन में तव्हांखे मज़मून वेहिजी वञे। माशाअल्लाह गर्मी के हिन मौसम में तव्हां एतिरा सारा काफ़ी टाइम खां वठी करे मग़रिब नमाज़ खां बि अॻे इंतज़ार पिया कयो। अल्लाह से तव्हांजो इहो वेहण अचण क़बूल फरमाए। हाणे महिरबानी करे मूंसां बुलंद आवाज़ सां दुरूद पढ़ो त मां तव्हांखे मज़मून जी ॻाल्हि कयां। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। डाडे डाडे सल्लल्लाहु अलैका वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। कुरान करीम में अल्लाह ताला इरशाद फरमाए इज़ क़ाल रब्बुका लिल मलाइकति इन्नी जाइलुन फिल अर्द खलीफा। याद कर मुझा प्यारा हबीब जॾहिं अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु अमन वालुहु पांजन मलाइकन के इरशाद फरमायो इन्नी जाइलुन फिल अर्द खलीफा। ऐ मौजा मलाइको मां हिन उन्हीं के चूंडे करे मुंतखब करे बोले सभिनि खां निरालो करे मां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात बनाया थो, अहिड़ो बनाया थो जो मुखां हिकिड़े हथ सां वठे ॿिए हथ सां वरी तव्हांखे ॾींदो वञे। अल्लाह ताला मलाइका खे
यो खून कंदो, माण्हू मारींदो, फसाद कंदो, ज़मीन में फितनो पैदा कंदो। या इलाही आलमीन इनखे न पैदा फरमाए। और मुंहिंजा भाव अज़ीज़ ते सवाल तो पैदा थे, तव्हां पंहिंजे ईमान ऐं अक़ीदे खां पुछी सघो था त आदम जी औलाद फसाद करे थी या न, खून करे थी या न, ज़मीन जे अंदर फितनो करे थी या न। हाणे इहा मलाइकनि अॻे ई हुननि जे ॼमण खां अॻु में ॻाल्हि ॿुधाई। मां तव्हां खां रुॻो एतिरो पुछां थो, तव्हां महिरबानी करे ॿुधायो त मलाइकनि सच चयो या कूड़ चयो? कहते कावड़िया हो बाबा ॻाल्हायो, मूंसां ॻाल्हायो। मलाइकनि जेको चयो थियो खून रेज़ी कंदा, इहे माण्हू मारींदा, फसाद कंदा ज़मीन में, इहा मलाइकनि जी ॻाल्हि सची ही या कूड़ी? रुॻो हथ मथे न खणो, ज़ुबान सां बि ॻाल्हायो। मुल्हनि जो छो मथो ख़राब थियो आहे? बाबा सुभाणे जी कहीं कई ख़बर कान्हे, सुभाणे छा थींदो कहीं कई ख़बर कान्हे, कहीं खे ख़बर कान्हे सुभाणे छा थींदो। ओ अदा जेकॾहिं सुभाणे जी कहीं खे ख़बर कान्हे का त पोइ मलाइकनि खे कंहिं ॿुधायो जेका अञा शइ आई नाहे। सिंधी में चइबो आहे ॼाई नाहे नानीअ जे मुहांडे। अञा आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला पैदा ई कोन फरमायो आहे, अञा हवा पैदा ई कान थी आहे, अञा आदम ऐं हवा मां इंसान पैदा ई कोन थिया, अञा इंसान ज़मीन ते आया ई कोन, अञा इंसान न को क़त्ल कयो, न को खून कयो, न को फसाद कयो, अञा ॼावा ई कोन्हनि के अल्लाह पाक जा मलाइका खुदा ताला जी ज़ात बाबरकात के। मुल्ला तो चवे सुभाणे जी ख़बर कान्हे, अल्लाह जे मलाइकनि त 7 सालनि जी ॻाल्हि अॻे ई ॿुधाए छॾी। ॿुधायो या न ॿुधायो? ॾाढे चओ त जी माना चओ त क़ुरान सचो आहे, मुल्लो कूड़ो आहे। जेको चयो तो सुभाणे जी कंहिंखे ख़बर ई कान्हे, इहो मुल्लो कूड़ो आहे, इनखे वीचारे खे क़ुरान अचे ई कोन थो, पढ़ियल हुजे हा त ईअं कोन चवे हा। अल्लाह जे क़ुरान करीम में अल्लाह ताला ॿुधायो त मलाइकनि सॻोरनि अॻे ई ॿुधायो, ऐं ॻाल्हि बि कहिड़ी ॿुधायो, धुको बि कोन हुयो, ॻाल्हि बि सची। चओ ॻाल्हि धुको, ॻाल्हि सची आहे। हलो अल्लाह ताला जल जलालहु व मनवारो जी ज़ात बाबरकात के दरवान नहनु नुसब्बिहु बिहम्दिका व नुक़द्दिसु लक। या अल्लाह जेकॾहिं तोखे पंहिंजे इबादत ज़िक्र फ़िक्र तस्बीह जो शौक़ आहे, चाहीं थो त इहो तुंहिंजो ख़लीफ़ो ज़िक्र करे, इबादत करे, अल्लाह अल्लाह करे, निमाज़ूं पढ़े, सुभान अल्लाह चवे, खुदा ताला जे दरगाह में सजदा करे। जेकॾहिं या इलाहल आलमीन तुझी इहा मर्ज़ी आहे तो तुंहिंजो ख़लीफ़ो तुझी इबादत करे, तुझी तस्बीह बयान करे, पोइ इनखे न ठाहे। नहनु नुसब्बिहु बिहम्दिका व नुक़द्दिसु लक। असाई तुझी हमद ऐं सना बयान कंदासीं, असाई तुझी पाकाई बयान कंदासीं। हाणे मलाइकनि कई सोचो त ख़ुदा ताला खे लोड़ आहे छाजी त मलाइकनि खां सवाइ ख़लीफ़ो पैदा कयां जेको मुंहिंजी इबादत करे, हमद करे, तस्बीह करे, तक़दीस करे। मलाइकनि खे अल्लाह ताला जल जलालहु अमन वालो जी ज़ात बाबरकात फरमायो तव्हां ग़लति सोचो आहे, तव्हां त मुंहिंजी हमदो सना हूअं ई पिया कयो, ज़िक्र त हूअं ई पिया कयो। व इन मिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही वलाकिन ला तफ़क़हून तस्बीहहुम।
ओ मुझा मलाइको रुगो तव्हां न बल्कि पूरी कायनात में जेके भी शयूं आहिनि सब मां अल्लाह पाक जी इबादत हमद ऐं सना कंदियूं आहिनि पर तव्हां इंसाननि खे या ॿियनि ॿुधण वारनि खे ख़बर कान्हे का भितर अल्लाह अल्लाह कन आसमान अल्लाह अल्लाह करे मच्छू अल्लाह अल्लाह कन वण अल्लाह अल्लाह कन जमीन जो खितो खितो अल्लाह अल्लाह करे हे पन्न पन्न मां अल्लाह जो आवाज अचे का शइ दुनिया में कान्हे जेका अल्लाह जी हमदोई सना न करे या इबादत न करे असांखे सम्झ में न अचे उहा ॿी ॻाल्हि आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए तव्हां था चओ नहनु नुसब्बिहुक तो जी असां तस्बीह कंदासीं व नुक़द्दिसु लक असां तुंहिंजी तक़दीस बयान कंदासीं मुखे इन्ही शइ जी ज़रूरत कान्हे का बाक़ी ख़लीफ़े खे छो थो पैदा कयां ॿुधो अल्लाह जो क़ुर अल्लाह ताला फरमाए थो इन्नी अअलमु मा ला तअलमून मलाइको इन इंसान के इन खलीफे के इन पांजे नायब के पैदा करण में जेको मां अल्लाह पाक राज रखियो आ उन्ही खे मां ई ॼाणा थो तव्हां खे ख़बर कान्हे का उन आदम के उन खलीफे के उन पंहिंजे नायब के कहिड़े कम जे लाइ मां पैदा थो कयां तव्हां था चओ त मां पंहिंजी इबादत लाइ तस्बीह लाइ हमद ऐं सना जे लाइ न न इन्नी अअलमु मा ला तअलमून मां ई ॼाणा थो तव्हां नथा ॼाणो त मां हिनखे छो पैदा कयो मलाइकनि चयोसीं भला असां तोखां क्यों पुछो तो छाजे लाइ पैदा कयो थी रब करीम फरमाए थो मां पुछो न पुछो पर अचो त मां तव्हांजो ऐं न पंहिंजे ख़लीफ़े जो पाण में चटा भेटी कराए इम्तिहान थो करो अल्लाह ताला आदम खे पैदा कयो पंहिंजे कुदरत सां उन मिट्टीअ में रूह फूके आदम ठही पियो जॾहिं आदम ठही पियो त हाणे अल्लाह से जो क़ुर थो फरमाए वअल्लम आदमल अस्माअ कुल्लहा मूंखे यकीन आहे त हिन महफ़िल में के न के हाफ़िज़ क़ुरान जा बि वेठा ॿिया नथो सुञाणा पर सही हाफ़िज़ ज़मीर अहमद असांजो साथी वेठो आहे मां हुनखे सुञाणा थो अली साहब वारो अल्लाह ताला फरमाए तो वअल्लम आदमल अस्माअ कुल्लहा अल्लाह पाक जल जलालु अमन वालो उन पांजे खलीफे के उन पांजे नायब के उन मिट्टीअ मां पैदा कयल आदम के जंहिंजे मिट्टीअ जे पिनोड़े में रब करीम पांजे रूह जे लाइ फरमायो नफ़ख़्तु फ़ीहि मिन रूही जंहिंमें मूं पंहिंजो रूह फूकियो उनखे अल्लाह ताला फरमाए तो अल्लम पढ़ायई आदम के अस्माअ कुल्लहा हिन दुनिया में जा शइ आहे या जा थींदी हर शइ जा नाला सेखारे छॾियई हर शइ ही जेको मोबाइल आहे ही मोबाइल पंहिंजे मुल्क में इहो चंडो हाणे पैदा थियो आहे छिके ताणे पाकिस्तान में हिनखे 15-20 साल थिया ॿाहिरि हुयो हिते असां ॿुधो ई कोन त कोई अहिड़ी शइ हूंदी पोढ़ा पोढ़ा जेके वेठा आहिनि असांजा 70-80 साल जा उनखे तो चाचा हे छा आहे जेका ख़बर ई कान्हे नालो छा आहे नालो बि नथो अचे हलाए हलाइण बि नथो अचे पर नालो तो मोबाइल अथसि जेको मुंहिंजा दोस्त आदम अलैहिस्सलाम अॼु खां 7,500 साल पहिरीं अल्लाह ताला पैदा फरमायो रब करीम आदम अलैहिस्सलाम खे हिन जो नालो बि सेखारियो हो हिन जा फ़ाइदा कमकारियूं नेटवर्क बि सेखारे छॾियो अल्लम आदम अस्माअ कुल्लहा कुल्लहा कुल्लहा
ओ मुल्ला खोले बुध कन पाजा वठी आ पाजे उस्ताद नहीं मोल ने के अल्लाह ताला फरमाए तो कुल शय जो इल्म मुद आदम के दई दे चल रहा तू वरी तो चवे तो नबी करीम के ये खबर काने ये खबर काने ये खबर काने फलानी का नहीं फलानी का नहीं छो पांजो खानो खराब कयो थी छो पांजे ईमान जे पुठियां हथ धोई पयो अल्लाह जो कुरान ही नथो पढ़ी अल्लाह ताला जी ज़ात मां बरकत फरमाए तो जय मोहम्मद करीम जे नूर मां मु आदम बनायो जय मोहम्मद करीम जे नूर मां मु जहान बनायो जय मोहम्मद करीम जे सदके मु सारो जग जोड़ियो उन महबूब मोहम्मद करीम के इल्म कोने आई बाकी तू तो चवी त आदम के खुदा हर शय जो इल्म जेको जहजे करे पैदा छोआ उन के कुल शय जो इल्म आई जे के खुदा तबारक व तआला कुल शय जे तखलीक जो सबब बनायो तू वरी चवी तो उन के खबर काने इन जी माना तोखे का खबर काने मोटे मुस्तफा के सब खबर मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह पाजे मसनवी शरीफ में लिखियो आ त कुदरत मुझे खुदा जी का बोड आई बोड वो न बोड में दरिया जो जो लीडर हो दादा ए मुसा तू गला अच्छा जोणम के पानी का पी जा अब पानी प्यारो चाहे मारो मुला था चवन तो इल्म नबी गुर माखे खबर पई तो न लगी दस पानी जो गिलास भर जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह वो मौलाना जलालुद्दीन रूमी चयो तो बोड जो आई तो पानी बाहर निकतो न तो दरिया जो को डेडर हो वो बाहर विचारड़ो कहे फाथो अची के दुबे में पानी सुकियो डेडर रहिजियो ट्रफिक्यू खाइंदो 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 वगणन जे ओसे पासे को खूह ओडी में निकरियो खूह में जो करियो तो अगे खूह में डेडर वेठा भली है अदा काॾ आयो भाव भाव के खीकारी दो गुन हम जिन्स बा हम जिन्स परवार हम जिन्स के गोले लिया हाणे खूह वारा डेडर फिरी आया ऐं चवन पिया उन के दरिया वारे डेडर के अदा काथों आयो के दरिया मो आयो दरिया छा है कि पानी जो वडो पानी जो ज़खीरो वडो तमाम वडो एकड़े डेडर छा कयो खूह वारे ये फुट खन ये घुमरी खाई के हेडो आहे चईन अञा वडो आ वरी 2 फुट हिय वेकड़ो हलियो हेडो आहे चईन अञा वडो आ वरी 3 फुट खूह को वेकड़ो हो 3 4 5 फुट पर हू चवे अञा वडो आ आखिर में मुंहिंजा दोस्त समूरे खूह जे पग खे फिरियो त हिन जेॾो आहे दरिया वारे डेडर चयो त न हिन खां लख दफ़ा वडो आ छा चई जमल हुन ये चयो त हिन खां लख दफ़ा वडो आ तो दरिया वारो डेडर बूथ मथे करे चवे तो कूड़ा भी घणाई ॾिठासीं पर हेड़ो कूड़ो असां ज़िंदगीअ में कोन ॾिठो कूड़ा त ॿिया बि घणाई ॾिठासीं पर हिन जहिड़ो ई कूड़ो वॾो हिन दरिया हिन खां वरी दरिया वॾो थियो हिन खूह खां वॾो थियो मौलाना जलालुद्दीन रूमी तो चवे तो वीचारो खूह में जाओ खूह में निपनो खूह में वॾो थियो हुन दरिया ॾिठो ई कोन हो हुन जे नज़र में तो कूड़ थो हणे पर कूड़ो कोन हो हक़ीक़त में लख खूह गॾु कर दरिया अञा वॾो ई आहे राय बाबा ॾाढे त ॻाल्हायो ज़ोर सां ॻाल्हायो मां सही थो चवां ग़लति थो चवां इहा ॻाल्हि आहे या न आहे सो हे वहाबी भी ईअं अथव हे मुल्ला भी ईअं अथव हे हिन खूह जा ॾेडर हे पलिया बि खूह में रहिया बि खूह में ॾिठो बि खूह हिननि ॿाहिरि ॾिठो ई कुझु कोन्हे को हाणे अचो मोहम्मद मीर जे इल्म जे दरिया में डुबियूं हणो त ख़बर पए त मुस्तफ़ा जो इल्म छा आहे فإن من جودك الدنيا
وذرتها ومن علومك علم اللوح والقلم مولاي صل وسلم دائما ابدا على حبيبك خير الخلق كلهم. سبحان الله. साईं इकबाल अमर शाह साहब मद्दज़िल्लहुल आली जे साहबजादे खे फ़ख्रा त मुंहिंजा उस्ताद कामिल आहिनि, मुंहिंजा उस्ताद ऐं मुस्तफ़ा जो उस्ताद केरु आहे? अल्लाह ताला फरमाए थो अर्रहमान अल्लमल क़ुरआन ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान। मां रब रहमान आहियां जे कामिल इंसान खे पैदा कयो आहे ऐं मां अल्लाह पाक जल जलालू अमन वालू न पंहिंजे महबूब करीम खे अल्लमहुल बयान मा कान व मा यकून जो कुझु थियो आहे जो कुझु थींदो हर शइ जो बयान पढ़ाए छॾियो आहे। असां उस्ताद जे कामिल हुजण ते फ़ख्र था कयूं त असांजा उस्ताद कामिल आहिनि ऐं मुहम्मद करीम जो उस्ताद रब्बुल आलमीन आहे। छा रब न पढ़ायो हूंदो, छा रब न इल्म ॾिनो हूंदो, उहा कहिड़ी शइ आहे जेका अल्लाह रहाई हूंदी, उहो कहिड़ो इल्म हूंदो जेको रब लिकायो हूंदो। अल्लाह ताला जी ज़ात मां बरकात आदम खे तो चवे त अस्मा कुल्लहा, हर शइ जो नालो दुनिया में जेका पैदा थियणी आहे उन सभु कंहिं शइ आदम खे ही न हिन जो नालो बि आयो पे, हिन जो नालो बि आयो पे, हिन जो नालो बि आयो पे, हिन घड़ीअ जो नालो बि आयो पे। ढगन ढोरन वारियूं पांजारियूं नाड़ा गोबा हर उन जा ॾोरण हर शइ जी ख़ुदा जे नबी खे ख़बर आहे। रुगो ख़बर कान्हे नालो बि ॿुधाए पियो, फ़ाइदा बि ॿुधाए पियो। ये मुल्ला वर्जा कुल शइ जो इल्म त अल्लाह खे आहे, ॿिए खे कोन्हे। ओ बेवकूफ़, अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजी मर्ज़ी आहे जे कुल शइ जो इल्म पंहिंजे पाने खे ॼाण त ॾेई सघां थो, पर तूं वरी सुभाणे चवंदे हे तव्हांखे चवंदा पोइ कुल शइ जो इल्म अल्लाह खे बि, कुल शइ जो इल्म नबीअ खे बि, पोइ त हिकु जहिड़ा थी पिया ताराज़ी में रखो त जहिड़ा। कुल शइ जो इल्म अल्लाह खे, कुल शइ जो इल्म नबीअ खे, ताराज़ी खणो बराबरि हिकु जहिड़ा थी पिया। पोइ बेवकूफ़ न, छो त नबीअ जो इल्म ख़ुदा जो अता कयल आहे, ख़ुदा जो इल्म पंहिंजो ज़ाती आहे। ज़ाती ऐं अताईअ में जेको फ़र्क़ु आहे उहो ख़ालिक़ ऐं मख़लूक़ जे इल्म में फ़र्क़ु आहे। ख़ालिक़ जे इल्म जी हद कान्हे, मख़लूक़ जो इल्म केतिरो बि हुजे पर उहो महदूद हूंदो आहे। मखलूक जो इल्म मखलूक आहे, ख़ालिक़ जो इल्म गैर मखलूक आहे। मखलूक जो इल्म हादिसा, अल्लाह जो इल्म क़दीम आहे। फर्क आहे रब करीम जी ज़ात जी अता में फर्क आहे। अल्लाह ताला जी मूंखे हिकिड़ी आयत मुल्ला ॾेखारे, सॼो क़ुरान पियो त अलहम्द खां वन्नास ताईं हिकिड़ी आयत ॾेखारे जंहिंमें अल्लाह ताला चयो हुजे मां कंहिं खे कोन ॾींदो आहियां, या अचु त मां ॿुधायां रब थो चई अल्लाह युती मन यशा, मां अल्लाह पाक जी मर्ज़ी आहे, जंहिंखे वणंदो आहियां तंहिंखे ॾींदो आहियां। आलिमुल गैब फला युज़हिर अला गैबिही अहदा, अल्लाह ताला फरमाईंदो आहे मां आलिमुल गैब आहियां, अहिड़े खे गैर